नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त मुल्क में बिजली जे वॾे ब्रेकडाउन खां पोइ बिजली जी बहाली शुरू थी वई है। लाहौर, इस्लामाबाद, कराची, मुलतान, पशावर समेत केतिरनि ई इलाइक़नि जे मरहलेवार बिजली फराहमी जारी है। बलूचिस्तान जा केतिरा इलाइक़ा अञा ताईं बिजली खां महरूम आहिनि। NTD जे बिजली जे ब्रेकडाउन जी जांच कमेटी जोड़े छॾी है। बिजली जे वॾे ब्रेकडाउन सबबि राति देर सां समूरे मुल्क ऊंदाहे में ॿुॾी वियो। लाहौर, इस्लामाबाद, कराची समेत ॿियनि इलाइक़नि ऐं ॿियनि शहरनि में बिजली जी फराहमी मुअतल थी वई है। इन हवाले से पावर डिवीजन के तर्जुमान चयो त रात 11:41 ते गुड्डू में फ्लैट पैदा थयो, जंहिं सबब मुल्क के हाई ट्रांसमिशन लाइन में ट्रम्प थी वई ऐं सिस्टम की फ्रीक्वेंसी 50 खां 0 ते अची वई। फ्रीक्वेंसी करण सबब पावर प्लांट बंद थी विया। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।